नवा जेके उस्ताद असांजा जेके हाणे भर्ती थिया आहिनि उहे 14 स्केल में आहिनि। जेको मां आहियां, असां जेके 2008 में अपॉइंट थियूं, असांखे 15 साल सर्विस थी आहे, असां हींअर ताईं नएं स्केल में आहियूं। किथां जो इहो इंसाफ़ आहे? तालीम सां इहो सिधो सो मज़ाक़ आहे। तालीम खाते सां सिधो सो मज़ाक़ सम्झूं था असां। कंहिं बि जॻह ते लाइसेंस पॉलिसी ठीकु आहे, लाइसेंस पॉलिसी साईं चए थो त बाबा लाइसेंस पॉलिसी जेको आहे सो ठही वई, ऐं लाइसेंस जीअं साईं ॻाल्हि कई त लाइसेंस हूंदो ई बंदूकुनि जो ऐं ड्राइवरनि जो आहे। असांजा लाइसेंस जेके आहिनि PTC ऐं CT आहिनि। पर जेकर लाइसेंस पॉलिसी जीअं त मिंट में तव्हांजी 5 ॾींहंनि में या 3 ॾींहंनि में अची थी वञे, उस्ताद जो सर्विस स्ट्रक्चर 15 सालनि खां छो नथो अचे? उस्ताद जो सर्विस स्ट्रक्चर ऐं डेट ऑफ अपॉइंटमेंट खां जेकॾहिं चऊं था साईं असां ख़ुदारा सेक्रेटरी साहब पाण चयो आहे त मूंखे सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे त तव्हांखे रेगुलर छो न ऑर्डर ॾिना विया, तव्हांखे कॉन्ट्रैक्ट बेसिस ते छो ॾिना विया? हाणे जेके बि नवां अचनि था उहे सभु रेगुलर बेसिस ते आहिनि। असांखे कॉन्ट्रैक्ट बेसिस ते जेको आहे सो अपॉइंट कयो वियो। हाणे असां चवंदा जेको कॉन्ट्रैक्ट वारो साईं पीरियड हुयो उहो त असांखे ॾियो न, उहो असांखे रिटायरमेंट में असांखे फ़ाइदो ॾींदो। असांजी उहा सर्विस 3.5 साल छो काउंट कोन था कयो पिया? किथे बि पूरी दुनिया में ईअं कोन्हे को त तव्हां जेको एॾा पीरियड आहे तव्हांजो कॉन्ट्रैक्ट पीरियड आहे उहो तव्हांजो काउंट थी वेंदो आहे। हाणे उन्हनि जे लाइ साईं वारा चवनि था त जेको कानून ठहंदो। साईं तव्हां जेके कानून ठाहियो था, PMS ऐप मिंट में अची थी वञे पई, ऐं जेको आहे सो लाइसेंस पॉलिसी मिंट में अची थी वञे पई, ऐं उस्ताद जो सर्विस स्ट्रक्चर खे 10 साल थी कोन थो अचे पियो। ऐं उस्ताद जी जेका डेट ऑफ अपॉइंटमेंट जी जेका इनिशियल अपॉइंटमेंट जी जेका समरी आहे उहा तव्हां खां 16 साल थी विया आहिनि, कोन थी ठहे पई। पोइ आख़िर तव्हां छा जे लाइ वेठा आहियो? पोइ असां हेॾे काड़े में हेॾी उस में असां जेको आहे सो जून जुलाई जी मोकलूं तव्हां पंहिंजे जेको आहे सो ॿारनि सां टूर पिया था कंदा वतो कैनेडा अमेरिका। असां हिते जेको आहे सो ख़ुशी में जेको आहे सो ॿाहिरि निकिता आहियूं छा? असां जेको आहे सो पंहिंजा बच्चा ॿार छॾियो। बुलड़ी शाह करीम खां दादू मां आयो आहियां। बुलड़ी शाह करीम खां केतिरो पंधु आहे? दादू खां मां आयो आहियां। जेको हींअर ताईं माना जेको आहे लॉन्ग मार्च में मां कराची वञी रहियो आहियां। छा मूंखे शौक़ु आहे? मुंहिंजा बच्चा, मुंहिंजी नंढड़ी हुते तबियत सही कान्हे का, पोइ बि मां उस्तादनि जे हक़नि जे लाइ हितां खां कराची वञी रहियो आहियां। छा कंहिंखे शौक़ु हूंदो? तव्हां पंहिंजनि ॿारनि सां इंजॉय करे रहिया आहियो वेकेशन। असां सरापा एहतिजाज आहियूं ऐं हमेशह उस्ताद सरापा एहतिजाज रहियो आहे। ख़ुदारा उस्ताद जी मालिकी कयो ऐं सिंध जे उस्ताद ऐं सिंध जी तालीम जो क़दुरु कयो।